भोजपुर भरसां हिकु ॾींहुं अॻु करमपुर थाणे जे हद वारे इलाइक़े कोट फाज़िल ओगाई भरसाण जातिल हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियल ॿिनि ॼणनि अली हैदर ओगाई ऐं ओगाई बिरादरी जी औरत जो क़त्ल केस मक़तूल जे पुट इरफान ओगाई जी फ़रियाद ते ओगाई बिरादरी जे 9 ॼणनि ख़िलाफ़ करमपुर थाणे ते दाख़िल करायो आहे। फ़रियादी ॼाणायो आहे त जवाबदार याक़ूब अली गुल अताउल्ला जमील नज़ीर अहमद अब्दुल रहीम अब्दुल्ला अली अकबर ऐं ॾाॾू ओगाई वारनि गॾिजी करे मुंहिंजे वालिद अली हैदर ऐं मुंहिंजी चाची खे किलशन कोफ़ ऐं पिस्टल जा फायर करे नाहक क़त्ल करे फ़रार थी विया आहिनि। हुन चयो त असां ते नाहक क़त्ल जो कूड़ो इल्ज़ाम हणी असां खां मुबैना बदिलो वरितो वियो आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं वाक़े में मुलज़ जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿिए पासे पुलिस का बि गिरफ़्तारी अमल में न आंदी आहे।